हिक भेरे हज़रत इमाम हसन ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॿाराणीअ वहीअ में पाण में रांदि कंदे कंदे कंहिं ॿिए पाड़े खां वञी निकिता। संदन वालिदा हज़रत ख़ातून जन्नत बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा घणो वक़्तु पुटनि खे पंहिंजे अखियुनि खां परे ॾिसी रोई पंहिंजे पीउ हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो त बाबा, मुंहिंजा पुटड़ा रांदि कंदे अलाए केॾां निकिरी विया आहिनि, भलाई करे मूंखे आणे ॾियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी न्याणीअ खे दिलदारी ॾेई हज़रत इब्न अब्बास खे पाण सां गॾु वठी विया। ॿिन्ही साहिबज़ादनि खे ॻोल्हणु निकिता ऐं बनी नजार जे पाड़े में अची ॾिठऊं त ॿई शहज़ादा रांदि में रुधल आहिनि। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे हिकिड़े कुल्हे ते इमाम हसन खे त ॿिए कुल्हे ते इमाम हुसैन खे खयूं। वाट ते हज़रत अयूब अंसारी मिलियुनि। तंहिं अर्ज़ु कयो त ए प्यारा नबी, हिकिड़ो साहिबज़ादो मूंखे ॾियो त आउं खणी हलां। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जवाबु ॾिनुसि त ए अयूब, ही मुंहिंजनि ई कुल्हनि ते चढ़ी हलण जे लाइक़ु आहिनि। अॻिते वरी हज़रत जाबिर अंसारी मिलियुनि। तंहिं मुर्की साहिबज़ादनि खे चयो त शहज़ादऊ, सवारी ॾाढी उम्दी मिली अथव। तंहिं ते पाण करीम जन ख़ुशि थी फरमायो त ए जाबिर, ॾिसी नथो त सवार बि कहिड़ा आला रुतबे वारा आहिनि। अहिड़ीअ तरह कुल्हनि ते ई खणी ॿई साहिबज़ादा आणे पंहिंजी न्याणीअ जे अॻियां लाथऊं। हिकिड़े भेरे मदीने मुनवर जे कंहिं घिटीअ में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे असहाबनि सगुरनि सां गॾु पिया आया। उते किन ॿारनि खे रांदि कंदे ॾिठऊं। उन्हनि मां हिकिड़े ॿारड़े खे हंज में खणी प्यारु करणु ऐं चुमियूं ॾियणु लॻा। तंहिं ते असहाबनि सगुरनि अजब में अर्ज़ु कयो त हेतिरनि ॿारड़नि मां फ़िक़त उन्हीअ ॿारड़े सां एतिरी कुर्ब वंडण जो सबबु? पाण फरमायाऊं, हीउ छोकिरो मुंहिंजे प्यारे हुसैन सां रांदि करणु ईंदो आहे। हिकिड़े भेरे ॾिठोमांसि त रांदि कंदे कंदे हुसैन जे पेरनि जी ख़ाक पंहिंजे अखियुनि ते पई मखियईं। उन ॾींहं खां वठी हीउ छोकिरो मूंखे ॾाढो वणंदो आहे। ख़ुदा ताला हिन खे ॿिन्ही जहाननि में सोभारो रखंदो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आख़िरी बीमारीअ वक़्तु संदन न्याणी हज़रत बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा पंहिंजे ॿिन्ही साहिबज़ादनि खे साण करे हज़ूर पाक जन वटि आई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही साहिबज़ादनि खे प्यारु करे पोइ पंहिंजी न्याणीअ खे फरमायो त अमा, आउं पंहिंजियूं आदतूं ऐं इख़लाक़ विरसे तौरु हसन ऐं हुसैन खे विरहाए ॾियां थो, मगर पंहिंजी सखा ऐं दिलि जी बहादुरी ख़ासि तरह हुसैन खे मीरास तौरु ॾियां थो। हज़रत इमाम हुसैन जी तालीम घर में ई शुरू थी हुई। हिकिड़े पासे हज़रत बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा जहिड़ी पाक दामन माउ जी तालीम हुयनि। बीबी सगोरी उथी वेठी त पुटनि खे क़ुर शरीफ़ जी तालीम ऐं अमल सेखारींदी हुई, पर सुम्हारण महिल बि लोलीअ तौरु क़ुर शरीफ़ पढ़ी खेनि निंड कराईंदी हुई। ॿिए पासे हज़रत अली उल मुर्तज़ा जन जहिड़ो वालिद सगोरो हुयो, जो उन वक़्त जे असहाबनि में इल्म जो समुंड, ॾाहप जो भंडार, कातिब ऐं नामवर शाइर हुयो। अक़ली ख्वाह रूहानी इल्मनि में बहर हुयो। हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त अना मदीनतुल इल्म व अली बाबुहा, आऊं इल्म जो शहर आहियां ऐं अली उन जो दरवाज़ो आहे। हज़रत अली बि पंहिंजनि फ़र्ज़ंदनि खे पंहिंजे सिरे ज़ाहिरीअ ख्वाह बातिनी तालीम सां चङीअ तरह सिंगारियो। टे पासे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो कामिल रहनुमा नानो हुयो, जंहिंजो साह पसाह मंझंदि हूंदो हुयो। तंहिं करे इल्म, अमल ऐं इख़लाक़नि में हज़रत इमाम हसन तोड़े हज़रत इमाम हुसैन जन पंहिंजो मटि पाण हुया। हिकिड़े भेरे ॿई शहज़ादा ॿाराणे ख़्याल में रांदि रूंद कंदे पाण में टकरिया। ॿई ॼणा रोई हिक ॿिए लाइ पंहिंजी वालिदा सगोरीअ वटि दांह खणी आया। हज़रत बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा ॿिन्ही जा लुड़क उघी खेनि प्यारु करे चवणु लॻी त मुंहिंजा प्यारा पुटड़ऊ, अव्हां ॿिन्ही ख़ुदा ताला खे नाराज़ कयो आहे। ख़ुदा ताला फरमाए थो त पाण में मतां विढ़ो। अव्हीं ॿई भाइर पाण में विढ़ी पिया आहियो। अव्हां खे ख़ुदा ताला जी नाराज़गीअ जो ख़ौफ़ ई कोन थियो। बच्चा, अव्हां मां कंहिं बि खणी अॻिराई कई हुजे, मगर ख़ुदा ताला जो हुकुम त ॿई टोड़े चुका आहियो। हिसाब जे ॾींहुं ख़ुदा ताला वटि कहिड़ो जवाबु ॾेई सघंदव? वालिदा सगोरीअ जी नसीहत ॿुधी ॿई साहिबज़ादा ख़ुदा ताला जे ख़ौफ़ में रोअण लॻा ऐं वालिदा सगोरीअ खे अर्ज़ु कयाऊं त अमड़ जीजल, असांखे पंहिंजी चुक जो ॾाढो अरमान आहे। अॻिते ईअं कॾहिं बि कोन कंदासीं। भलाई करे हिन भेरे असांखे ख़ुदा ताला खां माफ़ी वठी ॾियो।
हज़रत बीबी साहिबा फरमायो त चङो पुट, जेकॾहिं ख़ुदा पाक खे राज़ी करणु घुरो था त सीघ करियो, वज़ू सारे सजदो करियो ऐं ख़ाइसि दुआ घुरो, हू बेशक गफ़ूर रहीम आहे। साहिबज़ादनि यकदम वालिदा सगूरीअ जे हुक्म जी पैरवी कई ऐं हज़रत बीबी साहिबा बि पुटड़नि सां गॾु ख़ुदा पाक खां दुआ घुरी।